प्लाज़ा खे लॻल बाहि ते 16 कलाकनि खां वधीक जो वक़्तु गुज़रण बावजूदि ज़ाब्तो न अची सघियो। प्लाज़ा जे पिलर्स में ॾार पइजी विया, इमारत जा केतिराई हिसा पट पइजी विया। हिकु फायर फाइटर समेत 6 ॼणा फौत, 32 खां वधीक ज़ख़्मी, लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी, जानी नुक़सान वधण जो ख़दशो। सूरतहाल ते ज़ाब्तो आणण जे लाइ इमदादी कार्रवायूं जारी। वॾे वज़ीर जी हिदायतुनि ते काबीना जा मेंबर, चीफ सेक्रेटरी, डिप्टी मेयर ऐं ॿिया गुल प्लाज़ा वटि पहुची विया, सूरतहाल जो जाइज़ो वरितो। वापारी इतिहाद जे सदर जो चवणु आहे त प्लाज़ा में 1200 खां वधीक दुकान आहिनि। बाहि हथ सां ठाहियल गुलनि जे दुकान में लॻी, जेका पखिड़िजी वई। प्लाज़ा में बाहि लॻण बाद दुकानदार ऐं शॉपिंग लाइ आयल केतिराई माण्हू गुम, केतिराई वारिस परेशान, केतिराई वारिस प्यारनि जी ॻोल्हा जे लाइ वाक़े वारे हंधि मौजूद। बर्न्स ऐं सिविल अस्पताल पहुची विया। प्यारनि सां राब्तो न थियण सबबि सख़्त परेशान मुतासिर शहरी जो चवणु आहे त बाहि लॻण बाद इमारत में दूंहों भरिजी वियो, जे सबबि साह खणण तोड़े ॿाहिरि निकिरणु ॾुखियो बणिजी वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह गुल प्लाज़ा में लॻल बाहि जो नोटिस वरितो। कमिश्नर कराची खे वाक़े जी तुर्त जांच जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾींदे चयो त इमारत में फायर सेफ्टी इंतज़ाम जी जांच कई वञे। जांच दौरान कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत या लापरवाही साबित थी त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। कराची जे समूरनि कमर्शियल इमारतुनि में फौरी तौर ते फायर सेफ्टी ऑडिट करायो वञे त जीअं मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खां बची सघिजे। सरदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ घरू वज़ीर मौसूम नक़वी तरफ़ां गुल प्लाज़ा में बाहि लॻण वारे वाक़े ते अफ़सोस जो इज़हार। सदर आसिफ ज़रदारी जो चवणु सिंध हुकूमत ऐं लॻियल इदारा मुतासिरनि ऐं वापारियुनि जी तुर्त मदद कनि, ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी सहूलियत फ़राहम करण में का बि कसर न छॾी वञे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त माण्हुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त जे लाइ समूरा क़दम खंया वञनि। रेस्क्यू ऑपरेशन में समूरा इदारा गॾिजी कमु कनि। फौतनि जे वारसनि जे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। घरू वज़ीर मौसूम नक़वी जो चवणु आहे त वाक़े में फौत थी वियल वारसनि जे ॾुख में बराबरि जा शरीक आहिनि। संदनि हमदर्दियूं बाहि मुतासिर सां गॾु आहिनि। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गुल प्लाज़ा शॉपिंग में बाहि लॻण ऐं जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार कयो। वॾे वज़ीर ऐं मेयर कराची खे हिदायत कंदे चयो त बाहि वसाइण जे लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया वञनि ऐं मुतासिर माण्हुनि खे हर मुमकिन इमदाद फ़राहम कई वञे। वाक़े जी फौरी ऐं शफ़ाफ़ जांच कई वञे ऐं मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम जे लाइ सख़्त ऐं सराइता क़दम खंया वञनि। गुल प्लाज़ा में बाहि लॻण जो इतला मिलंदे ई सरकारी मिशनरी राति खां ई मौक़े ते मौजूदु आहे। बाहि ते ज़ाब्तो आणण जे लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया पिया वञनि। 40 स्नातल ऑपरेशन में हिसो वठी रहिया आहिनि। बाहि ते घणे भाङे ज़ाब्तो आयो आहे। कूलिंग जो अमल जारी आहे। सीनियर वज़ीर शरजील मेमन तरफ़ां गुल प्लाज़ा में बाहि लॻण जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। चवण हुकूमत मुतासिर ख़ानदाननि जे ॾुख में बराबरि जी शरीक आहे। 100% कूलिंग जो अमल मुकमल थियण ताईं सुकून सां न वेंदासीं। कंहिं बि क़िस्म जी नाकारी मौक़िफ़ खां पासो कयो वञे।
पीटीआई जो रवैयो इंतहा पसंद सियासत वारो आहे, जंहिं करे पंहिंजो पाण खे नुक़सान पहुचाइनि था। पीटीआई खे अपील थो कयां त एहतजाज वारो सर वापसि वठी बीठा रहो। हड़ताल सां नुक़सान थींदो। मकानी इदारनि वारे वज़ीर शहनाज़ हुसैन शाह जो रोड़ी में बस टर्मिनल जे इफ़्तिताह खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। पीटीआई जे एहतजाज सबबि मज़ामत छेड़ो ऐं नुक़सान थींदो, जंहिंजो नुक़सान उन्हनि ई माण्हुनि खे थींदो। अटे जी क़ीमत वधाइण वारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हुकूमत पारां फ़राहम कयल सब्सिडी खे लाज़मी क़रार ॾिनो वेंदो। इस्लामपुर वेझो ज़्यादती जो निशानो बणियल नारी अस्पताल में फौत थी वई। नारी रंगूपील खे ॿिनि जवाबदारनि घर में घिरी ज़्यादती जो निशानो बणायो। ज़्यादती खां पोइ नारी आपघात जी कोशिश कई। नारी जो हैदराबाद अस्पताल में इलाज हलंदड़ हो, जिते हुन दम खणी हवाले कयो।